ये चाय हुआ जमुआ का ना महदूद वजह था हमारा उनजे बावजूद भी कम थिया सुठा कम थिया ऐं हाणे इंशाअल्लाह हाणे कम थींदा ऐं तव्हां इंशाअल्लाह चेंज ॾिसंदव महदूद वजह बि हूंदो बि इंशाअल्लाह सभु काउंसलर गॾिजी कोशिशि कंदासीं असां आहिनि जे करे त वार जी तमामु जी वार टाउन जे करे इंशाअल्लाह तव्हां चेंज ॾिसंदव 15 मिनट जियो भुट्टो व्हाट्सएप लाइ चालू न थी आहे उनखे तव्हांखे वो भी चालू थियण वारी आहे मुंहिंजे ख्याल में शायदि चालू थी वई आहे या कुझु मसइलो इन महीने में इंशाअल्लाह वो भी स्टार्ट थी वेंदी वो रियाज़ साहब जी महिनत असांजे EPS साहबनि जी उन्हनि जी महिनत सां उहो सर जेके स्टार्ट थी वेंदो वाइट कॉलर मुलाज़िम आहिनि काफ़ी सालनि खां वठी इहो जेको आहे उन्हनि जो हले पियो इशू त वाइट कॉलर मुलाज़िम ड्यूटी बि न पिया कनि टाउन मां पघारूं खणंदा रहंदा आहिनि उन्हनि जे लाइ अवां जेको आहे उन्हनि खां कीअं ड्यूटी वठंदा उन्हनि जे लाइ न वाइट कॉलर जे ड्यूटी न कंदा त असां पघार उन्हनि खे न ॾींदासीं अच्छा ॿियो तय करे छॾियो आहे हर पीरियड में हर महीने में मुलाज़िम जूं जेके ख़ासि करे कमु कंदा आहिनि उन जूं पघारूं कटौती थींदियूं छा हिन भेरे उन्हनि सां इंसाफ़ थींदो इंशाअल्लाह जेके ड्यूटी कंदा उन्हनि जो रुपयो बि न ॾींदासीं के बि जो ड्यूटी कर पंहिंजी पघार वठनि ड्यूटी न कंदा उनखे पघार न मिलंदी ॿियो बि ख़ासि करे वारा जे आवाम लाइ छा थो वारा जे आवाम जी महिरबानी उन्हनि जी मोहबत उनजी महिरबानी उन्हनि असांजी इन पार्टी जी महिरबानी पार्टी जी आदत करे इंशाअल्लाह वारा जे आवाम लाइ इहो मैसेज आहे त इंशाअल्लाह मां उनजी ख़िदमत कंदुसि टोटल काउंसिल वारा सभु सुठा आहिनि माशाअल्लाह सभु कमु करण वारा काउंसिलर आहिनि वाइस चेयरमैन मुख़्तार जाजो साहब ऐं ॿिया जेके काउंसिलर आहिनि सभु गॾिजी इंशाअल्लाह कमु कंदा ऐं इंशाअल्लाह वारे अच्छा इंशाअल्लाह जियो भुट्टो